Welcome to Time News Studios. You are watching HBN Bulletin. पुलिस के जरिए जुल्म और तशद्दुद किया जा रहा है, लोगों के घर पे छापे डाले जाते हैं, जदोकोब किया जाता है थानों में। आज मुझे अल्ताफ हुसैन का दौर याद आ रहा है। उसी तरह आज हमारी सिंध पुलिस बिहेव कर रही है और वही गुंडागर्दी पुलिस की वर्दी में इस शहर कराची में की जा रही है। आईजी सिंध बिल्कुल नाकाम नजर आते हैं। वो एक सियासी वाबस्तगी रखते हैं। ये हाल है हमारी पुलिस का और जेल सुपरिटेंडेंट का कि वो कोर्ट के ऑर्डर को मानने से इनकार करता है। मैं बहुत दिन से वज़ीर आज़म को ये इत्तला दे रहा हूँ एक एक चीज़ की, वो मुझसे पूछ भी रहे हैं, लेकिन अब पानी हद से गुजर गया है। और इस मामले पर मैंने सिफारिश की है कि फौरी तौर से आईजी सिंध को तब्दील किया जाए और यहाँ पर वो आईजी सिंध ला कर बिठाएं जो किसी की हुक्म मजूरी ना करे। आईजी सिंध के तब्दील कयो वञे। सिंध जे गवर्नर वज़ीर आज़म के ख़त लिखी सिफारिश करे छॾी। गवर्नर सिंध इमरान इस्माइल चयो आहे त सिंध पुलिस कुझु ॾींहनि खां हलीम आदिल ऐं ओपोज़िशन पार्टीज़ जे मामले में धुर बणियल आहे। MQM लंडन जे सहबरा जे दौर जीअं पुलिस जी वर्दी में कराची अंदरि गुंडागर्दी कई पई वञे। आईजी सिंध खे वार्निंग ॾियूं था त पुलिस माण्हुनि खे तंग करणु बंदि करे, ॿी सूरत में खेनि नतीजा भोगणा पवंदा। हाणे ॻाल्हि बर्दाश्त मां निकिरी वई आहे। वफ़ाक़ी हुकूमत पुलिस जे मामलनि खे संजीदगी सां ॾिसी रही आहे। आईजी सिंध वटि आख़िरी मौक़ो आहे त पुलिस जे मामलनि खे सिधो करे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान गवर्नर सिंध इमरान इस्माइल चयो त वफ़ाक़ी सरकार सिंध में गवर्नर राज लागू करण जो सोचियो बि न आहे। वफ़ाक़ ऐं सूबे में कोऑर्डिनेशन बहितर हुजे त उहो सिंध लाइ बहितर आहे। वो कोबरा आया, खतरनाक कोबरा। हलीम आदिल शेख साहब ने उसको मार दिया। और डंडा कैसे आया, कहाँ से आया? 4 फुट का सांप। हलीम आदिल शेख साहब खुद माशाल्लाह मेरे ख्याल में 7-8 फुट के हैं। 4 फीट के। मजाक नहीं हो रहा है प्लीज। अब ये इन्वेस्टिगेट होना ज़रूरी है कि क्या सांप वहाँ पर ऑटोमेटिकली आ गया या सांप लाया गया। माशाल्लाह मैं आपको एक तस्वीर दिखाता हूँ। हशाश बशाश हार्ट का पेशेंट किटिंग में कपड़े शपड़े अच्छी तरीके से पहन के आगे बैठा हुआ है। ये वो पेशेंट है जिसको दिल का आर्जा लाक है, जिसकी बड़ी पिटाई की है लोगों ने। इल्ज़ाम लग रहा है कि इस तमाम प्रोसेस में आज गवर्नर साहब ने, शिबली फराज साहब ने प्रेस कॉन्फ्रेंस की और मुझे दुख के साथ कहना पड़ता है कि कानूनी प्रोसेस में इंटरफेयर करने की कोशिश कर रहे हैं। गवर्नर साहब के मनसब को, जिस मनसब पर वो फाइज हैं, ये बातें जेब नहीं देती कि पुलिस को धमकी दें। आईजी सिंध जे बारे में गवर्नर इमरान इस्माइल जे बयान जी का बि अहमियत न आहे। गवर्नर मीडिया ते अचण लाइ अहिड़े क़िस्म जा बयान ॾींदो आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त हलीम आदिल शेख मलीर में चूंडुनि दौरान हथियारबंद वठी वियो ऐं फायरिंग कई। इलेक्शन कमीशन बि SSB मलीर खे ख़त लिखियो त हलीम आदिल वटि हथियार आहिनि। जेकॾहिं केरु चूंड कानूननि जी भञकड़ी करे त छा पुलिस ख़ामोशी इख्तियार करे? छा PTI जे मेंबर्स ते कानून लागू नथा थियनि? इख़्तिलाफ़नि बावजूद हलीम आदिल शेख खे इलाज लाइ जेल मां NI CBD मुंतक़िल कयो वियो। हलीम आदिल शेख खे क़त्ल करण बाबति साज़िश जा इल्ज़ाम रद्द। हलीम आदिल शेख जो कि पाकिस्तान तहरीक इंसाफ के एक टाइगर हैं, उनके पहले फार्म हाउस को गिराया गया, उससे भी इनका दिल ठंडा नहीं हुआ। मुर्तज़ा भुट्टो स्टाइल हमला करके उनको नुकसान पहुंचाने की कोशिश की गई। उनको CIA सेंटर में जब रखा गया, वहां पे सांप फेंका गया। ऐसी हुकूमत जो कि नाअहल भी है, करप्ट भी है, वो जो इकदामात कर रही है सिंध में, तो उन पे ये पॉलिटिकल विक्टिमाइजेशन की एक बदतरीन एग्जाम्पल है। सेनेट इंतखाबात पे असरअंदाज होने की भी एक फौरी कोशिश है। सिंध हुकूमत को ये बताना चाहते हैं हमारे अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख, उनको फौरी तौर पर रिहा करें। वफ़ाक़ी सरकार कराची में गिरफ़्तार थियल ओपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख खे फौरी आज़ाद करण जो मुतालबो करे छॾियो। सिंध समाव वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज चयो आहे त हलीम आदिल शेख जी गिरफ़्तारी वारे मामले ते क़ौमी असैम्बली में आवाज़ उथारियो वेंदो। जेल में खेसि दहशतगर्दनि सां गॾु रखियो वियो। साणस इख्तियार कयल रवैयो बर्दाश्त जोॻो नाहे। सिंध सरकार पीपल्स पार्टी ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते हलीम आदिल शेख खे इंतकाम जो निशानो बणाए रही आहे।
सियासत जो असुल मक़सद आवाम जी ख़िदमत आहे, पर बदकिस्मती सां हिते माण्हुनि सियासत के रुगो पैसा ठाहिण लाइ इस्तेमाल कयो। उन्हनि माण्हुनि हर हंधि पैसो इस्तेमाल कयो ऐं हाणे उन्हनि माण्हुनि जी हालत इबरत जो निशान बणियल आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान पेशावर में पार्टी अॻवाननि सां ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं इख़्लाक़ियात ख़तम थी वञे त क़ौम तबाह थी वेंदी आहे। पाकिस्तानी क़ौम उन करे पोइते रहिजी वई छाकाणि त हिते इक़्तिदार अवामी ख़िदमत बदिरां पैसा चोरी करण लाइ संभालियो वियो। असां हर निज़ाम में शफ़ाफ़ियत चाहियूं था। ताक़त जो इस्तेमाल रुगो रियासत जी स्वाबदेदा है। मुल्क में दहशतगर्दनि ख़िलाफ़ असराइता ऑपरेशन करे रियासत जी रिट बहाल करे छॾी। क़बाइली इलाइक़नि खे बि क़ौमी धारा में आंदो वञे। टेररिज़म खां टूरिज़म ताईं सफ़र इंतिहाई ॾुखियो हो। पाक फ़ौज जे तर्जुमान चयो आहे त 23 मार्च ते भरपूर क़ौमी जोश सां यौम पाकिस्तान परेड कई वेंदी। रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे DG ISPR मेजर जनरल बाबर इफ्तिख़ार चयो त पाकिस्तान मुख़ालिफ़ बयानिए खे कामयाबी सां शिकस्त ॾिनी वई आहे। गवादर क़बाइली इलाइक़ा ऐं केटू दुनिया जे ध्यान जो मर्कज़ बणियल आहे। उते दहशतगर्दी ख़तम थियण बाद सां इक़्तिसादी ऐं सियाहती सरगर्मियूं शुरू थी वियूं आहिनि। अफ़गानिस्तान में अमन सां पाकिस्तान जो अमन सिलहाड़ियल आहे। अफ़गानिस्तान में अमन लाइ पाकिस्तान हर क़िस्म जो किरदारु अदा कयो। चमन बॉर्डर ते ट्रांज़िट ट्रेड खे जल्द फ़ाल कयो वेंदो। अञा खोड़ सारो कमु रहियल आहे। हैदराबाद में एडिशनल IG करमुल्ला सूमरो जो क़त्ल या तिबई मौत। पुलिस के पोस्टमार्टम रिपोर्ट जो इंतज़ार। सिविल अस्पताल में डॉक्टर्स AIG करमुल्ला सूमरो जा DNA लाइ जज़ा वठी छॾिया। मौत जा कारण ॼाणण लाइ जज़ा ॼामशोरो लेबोरेटरी उमाणण जो फ़ैसिलो। करमुल्ला जी जनाज़े नमाज़ बाद तदफ़ीन। ज़रियनि मूजिब AIG जो पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर्स क़त्ल जो शक ज़ाहिर नाहे कयो। पुलिस शुरूआती जांच में ॼाणायो आहे त AIG दिलि जो दौरो पवण सबबि फौत थियो। वारसनि जो चवणु आहे त करमुल्ला सूमरो राति देरि सां दोस्तनि सां गॾु मानी खाधी। घर पहुचण ते खेसि उल्टी थी वई। वधीक हक़ीक़तूं पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद साम्हूं ईंदियूं। सेनेट चूंडुनि में बैलेट पेपर सुञाणप जोॻो हुजे त उन में तमामु घणा मसइला आहिनि। सभ खां वॾो मसइलो इहो अमल आइन जे आर्टिकल 226 जी भञकड़ी आहे। सुप्रीम कोर्ट में सेनेट चूंडुनि बाबति सदारती रेफरेंस ते सेनेटर रज़ा रब्बानी जा दलील। जस्टिस एजाज़ुल हसन चयो त बैलेट पेपर्स पोलिंग स्टेशन्स ते सील कया वेंदा आहिनि। रज़ा रब्बानी चयो त सील करण बावजूदि डीप स्टेट जी उन ताईं पहुच थी वेंदी आहे। इहो तव्हां मूंखां वधीक ॼाणो था। बैलेट पेपर सुञाणप जोॻो हुजण सबबि हिकु नए क़िस्म जी ब्लैकमेलिंग ऐं हॉर्स ट्रेडिंग शुरू थी वेंदी। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क ॾींदे चयो त इलेक्शन मज़बूत असाबनि वारे माण्हू खे विढ़णु घुरिजे। रज़ा रब्बानी चयो त हर को मोहतरम चीफ जस्टिस जीअं मज़बूत असाबनि जो मालिक न हूंदो आहे। जेसि ताईं डिघे अरसे खां जारी तरीक़ेकार तब्दील न कंदासीं, जमहूरियत जी मज़बूती ख़्वाब ई रहंदी। रज़ा रब्बानी चयो त पार्लिमानी निज़ाम ज़वाल न वञी रहियो आहे। जंहिं ते चीफ जस्टिस रिमार्क ॾींदे चयो त इहो सिलसिलो अॼु खां न पर शुरू खां जारी आहे। रज़ा रब्बानी चयो त रुगो पार्लियामेंट न पर अदलिया बि इन अमल सां मुतासिर थी आहे। अदलिया कंहिं हद ताईं इस्तेहकाम हासिल करे वरितो पर पार्लियामेंट हासिल न थी सघियो। ऐलान हुआ है कि यूसुफ रज़ा गिलानी साहब कौमी असम्बली से सेनेट का इंतखाब लड़ रहे हैं। हुकूमती हलकों में खलबली मच गई है और उन्हें अपने सफ़ों के अंदर अदम एतमाद खरपशार है, वो उनको साफ तौर पर नज़र आ रहा है। हमारी दुआएं हैं कि अल्लाह ताला गिलानी साहब को कामयाब बनाए। और हमारे स्पीकर भी रहे हैं, हमारे वज़ीर आज़म भी रहे हैं और अब हमारे सेनेट के चेयरमैन भी अगर वो बनते हैं तो इससे उनका एजाज़ नहीं, हम सब का एजाज़ है। मेरी मुलाकात नहीं हुई। राब्ता फिर क्या होता है? न टेलीफोनिक हुआ है न मेरी बात हुई है। हाँ, अलबत्ता मेरे अजीज़ हैं तो उनको कहने की ज़रूरत नहीं होनी चाहिए। मैं खान साहब का तर्जमान नहीं हूँ कि ये मैं उनकी बात बता सकूँ, मगर जो मुझे बज़ाहिर नज़र आ रहा है कि जो एस्टेब्लिशमेंट है वो टोटली न्यूट्रल है। यूसुफ रज़ा गिलानी सेनेट चेयरमैन थियो त जमहूरी क़ुवतनि लाइ एज़ाज़ हूंदो। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान सेनेट चूंडुनि में PDM जे गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। इस्लामाबाद में पीपल्स पार्टी वफ़द सां मुलाक़ात बाद PDM सरबराह चयो त यूसुफ रज़ा गिलानी खे कामयाब बणाइण जी कोशिश कंदासीं। PDM में शामिल हर जमात संदसि हिमायत करे थी।
यूसुफ रज़ा गीलानी जहांगीर तरीन सां मुलाक़ात या फ़ोन ते राब्तनि जी तरदीद कंदे चयो आहे त जहांगीर तरीन माइट आहे, खेसि कुझु चवण जी ज़रूरत नाहे। सेनेट चूंडुनि में मुंहिंजी कामयाबी PDM समेत जमहूरी क़ुवतनि जी कामयाबी हूंदी। ज़ाहिरी तौर इस्टेब्लिशमेंट मुकम्मल तौर गैर जानिबदार आहे। मुल्क जी सियासी पार्टीज़ सेनेट चूंडुनि में गैर जमहूरी क़ुवतनि जी मुदाख़लत खे रोकण लाइ तजवीज़ूं इलेक्शन कमीशन आरो पेश करे छॾियूं। इलेक्शन कमीशन में सेनेट चूंडुनि खे शफ़ाफ़ बणाइण लाइ सियासी पार्टीज़ जो मुशावरती इजलास। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में मुशावरती इजलास दौरान सियासी पार्टीज़ के नुमाइंदनि जी शिरकत। सेनेट चूंडुनि लाइ पैसनि जी ॾेती लेती कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त एक्शन जो भी मुतालबो। इजलास में इलेक्शन कमीशन तरफ़ां तैयार कयल इख़्लाक़ी ज़ाब्ते बाबति सलाह मशवरा। इलेक्शन कमीशन में सियासी पार्टीज़ आरो इख़्लाक़ी ज़ाब्ते जो मसवदो पेश करे छॾियो। मसवदे में चयो वियो आहे त सियासी पार्टीज़ ऐं संदन उम्मीदवार कानून ते अमल यकीनी बणाईंदा। कंहिंखे बि पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियारी ऐं सलामती ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी इजाज़त न हूंदी। उम्मीदवार क़ौमी इदारनि जी साख मुतासिर कंदड़ बयान ॾियण खां पासो कंदा। इलेक्शन कमीशन जांच इदारनि खे घुराए वीडियो स्कैंडल जी जांच कराए सघे थी। मामले जी जांच करण कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। सभिनी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ हिकु जहिड़ी कार्रवाई कंदासीं। चीफ इलेक्शन कमिश्नर पारां वीडियो स्कैंडल ख़िलाफ़ नून लीग जे दरख़्वास्तदारनि खे शाहिदियूं पेश करण जी हिदायत। नवाज़ लीग अॻवान मुर्तज़ा जावेद अब्बासी चयो त परवेज़ खटक ऐं असद केसर वीडियो स्कैंडल में मुलविस हुआ। वीडियो में नज़र ईंदड़ 2 MPAs बयान ॾियण लाइ तैयार आहिनि। इलेक्शन कमीशन जे मेंबर अल्ताफ़ इब्राहिम चयो त सेनेट चूंडुनि बाबति चीफ इलेक्शन कमिश्नर सुप्रीम कोर्ट में वाज़े बयान ॾिनो। असां त जुरत कंदा आहियूं, अव्हां मसलिहतनि जो शिकार थी वेंदा आहियो। जेकॾहिं आर्टिकल 218 तहत सभिनी ख़िलाफ़ कार्रवाई कजे त असेंबली जो कोरम ई पूरो न थींदो। इलेक्शन ट्रिब्यूनल PTI जे सेनेट चूंडुनि में टेक्नोक्रेट उम्मीदवार सैफुल्ला अबड़ो जा नामज़दगी काग़ज़ रद्द कंदे खेसि नाअहल करार ॾेई छॾियो। संदसि नामज़दगी काग़ज़ मंज़ूर करण वारो रिटर्निंग ऑफिसर जो फ़ैसिलो कल अदम करार। पीपल्स पार्टी जी पलवशा ख़ान जा नामज़दगी काग़ज़ रद्द करण बाबति अपील रद्द। इलेक्शन ट्रिब्यूनल पलवशा ख़ान खे सेनेट चूंडुनि लाइ अहल करार ॾेई छॾियो। मुतहिदा जे रऊफ़ सिद्दीकी जी नामज़दगी काग़ज़ रद्द थियण ख़िलाफ़ अपील रद्द। फैसल वावडा जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर थियण वारो फ़ैसिलो इलेक्शन ट्रिब्यूनल में चैलेंज। इलेक्शन ट्रिब्यूनल फैसल वावडा ऐं इलेक्शन कमीशन के नोटिस जारी करे छॾिया। सुभाणे ताईं जवाब तलब। लाहौर हाई कोर्ट नून लीग अॻवान परवेज़ रशीद जा सेनेट में नामज़दगी काग़ज़ रद्द थियण ख़िलाफ़ अपील ते इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि धुरनि खे नोटिस जारी कंदे सुभाणे ताईं जवाब तलब करे वरितो। करप्शन जा समूरा केस फौरी तौर उखलाया वञनि। चेयरमैन एंटी करप्शन जी हिदायत। हैदराबाद में इजलास दौरान चेयरमैन एंटी करप्शन इकबाल मोहम्मद चयो त कुझु इदारनि में अमलदारनि ख़िलाफ़ दाख़िल करप्शन केस हल न थियण जा ज़िम्मेवार सर्किल ऑफिसर आहिनि ऐं कुझु सर्किल ऑफिसर शिकायतूं खणी ईंदड़ शहरनि जी दाद रसी नथा कनि। इजलास दौरान डेप्टी डायरेक्टर एंटी करप्शन सैयद इमदाद अली शाह सर्किल ऑफिसर्स की कारकर्दगी बाबति ब्रीफिंग ॾिनी। सिंध असेंबली में ओपोजिशन लीडर हलीम आदिल शेख जेल में पाण मथां हमले बाबति इल्ज़ामनि ते क़ाइम। सेंट्रल जेल जे सुप्रिंटेंडेंट हलीम आदिल शेख जे इल्ज़ामनि जी तरदीद करे छॾी। वाक़े जा CCTV फुटेज बि जारी। फुटेजिस में हलीम आदिल शेख खे जेल अंदरि भॼंदे ॾिसी सघिजे थो। हलीम आदिल शेख दावा कई आहे त जेल में मथसि हमलो करायो वियो। पुलिस अमलदारनि जान बचाई। हमले जी रुगो हिकु वीडियो जारी थी आहे, ॿिया फुटेजिस लिकाया विया आहिनि। जेल सुप्रिंटेंडेंट जो चवणु आहे त हलीम आदिल शेख ते हमलो नाहे थियो। हुन NICVD मां इलाज कराइण लाइ दरख़्वास्त ॾिनी, जंहिं बाद खेसि NICVD मुंतक़िल कयो वियो। हलीम आदिल जी धीउ ऐं पुट तरफ़ां सिंध हुकूमत मथां संदन वालिद खे क़त्ल करण जी साज़िश जो इल्ज़ाम। वीडियो बयान में ॿारनि चयो आहे त जेल अंदरि पीपल्स पार्टी जे माण्हुनि संदन वालिद ते हमलो कयो, पुलिस खेसि बचायो। मलीर पुलिस हथां गिरफ़्तार ओपोजिशन लीडर हलीम आदिल शेख जे कमरे ॿाहिरियां नांग निकिरण जी तस्दीक। जांच कमेटी में शामिल SSP फैसल अब्दुल्ला चाचड़ ऐं SSP सरफराज़ नवाज़ SIU जो दौरो करे DSP समेत 25 मुलाज़िमनि जा बयान कलमबंद करे वरिता। DSP शाहनवाज़ जांच टीम खे ॿुधायो त थांव टुटण जे आवाज़ ते हलीम आदिल वटि पहुतसि त हुन ॿाहिरि अची ॿुधायो त नांग मारे छॾियो अथमि। वाक़े वारे हंधि रत लॻल डंडो ऐं मुअल नांग बि पियल हो। जांच टीम हलीम आदिल शेख सां मुलाक़ात कंदड़ माण्हुनि खे बयान लाइ तलब करे वरितो।
DMC सेंट्रल कराची में 102 ॿारनि खे भर्ती करण जो इंकशाफ। म्यूनिसिपल कमिश्नर मामले जी जांच करे रिपोर्ट सेक्रेटरी हवाले करे छॾी। रिपोर्ट में अहम इंकशाफ थियो आहे त DMC सेंट्रल में 10 खां 15 सालनि जे ॿारनि खे नौकरियूं ॾिनियूं वयूं। म्यूनिसिपल कमिश्नर जी सिफारिश ते ॼाणायल मुलाज़मनि जूं बंदि कयूं वयूं। ज़रियनि मौजूदु ॿारनि खे सीनियर क्लर्क माली नायब कासिद समेत ॿियनि पोस्टुनि ते भर्ती कयो वियो हो। कराची जे इलाके लियाकताबाद में गैर कानूनी अदावतनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान रहवासियुनि ऐं पुलिस विच में चकरियूं। औरतुनि समेत मचरियल माण्हुनि अहलकारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो। हिकु अहलकार ते तशद्दुद जा फुटेजिस बि साम्हूं अची विया। नैब सख खुराक खाते घोटकी में सरकारी कणक में गोभियुनि जी जांच मुकम्मल करे वरिती। नैब खुराक खाते जे डिप्टी डायरेक्टर ऐं फ्लोर मिल मालिक सूदो 9 ॼणनि ख़िलाफ़ 2 करोड़ 31 लख रुपयनि जो रेफरेंस दाख़िल। रेफरेंस में डिप्टी डायरेक्टर अनीसुर्रहमान महर, फ्लोर मिल मालिक अशोक कुमार, ज्ञानचंद ऐं ॿिया नामज़द। रेफरेंस में नामज़द डिप्टी डायरेक्टर अनीस महर ऐं अशोक कुमार अॻु ई गिरफ़्तार आहिनि। एहतिसाब अदालत रेफरेंस मंज़ूर कंदे 1 मार्च ते ॿुधणी लाइ मुक़ररु करे छॾियो। उत्तर वज़ीरिस्तान जे मीर अली वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी गाॾी ते फायरिंग। मक़ामी NGOs सां वाॻियल 4 औरतूं मारिजी वियूं। वैन जो ड्राइवर ज़ख़्मी। पेशावर में हथियारबंदनि 5 घर भातियुनि खे क़त्ल करे छॾियो। पुलिस मूजिबि वाक़ियो घर जी मालिकी तां पेश आयो। सिंध हाई कोर्ट घारो में पुलिस जे तशद्दुद में शहरी जे मारझण वारे केस में 3 पुलिस अहलकारनि समेत 4 जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी। पुलिस चइनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियलनि में पुलिस जो सब इंस्पेक्टर याकूब भट्टी, वसीम तनोली, सुहेल अख्तर आराई ऐं ॿिया शामिल। कुझु ॾींहं अॻु घारो में पुलिस तशद्दुद में शहरी रमज़ान समो मारिजी वियो हो। दादू में मासूम बारड़ी के जिनसी ज्यादती जो निशानो बणाइण वारे वाक़े जी रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में पेश। चीफ जस्टिस तरफ़ां वरितल नोटिस ते ॿुधणी दौरान सिविल अस्पताल हैदराबाद जो MS, SSP ऐं DC दादू पेश थिया। पुलिस अदालत खे आगाही ॾिनी त दादू में बारड़ी सां ज्यादती वारे केस में मुख्य जवाबदार गिरफ़्तार आहे। बारड़ी ऐं जवाबदार जा DNA टेस्ट लाइ नमूना हासिल कया विया आहिनि। जवाबदार जांच दौरान ॾोह जो एतराफ़ बि कयो आहे। अदालत ॿुधणी मुलतवी कंदे पुलिस खां अॻुभराई रिपोर्ट तलब करे वरिती। इस्लाम कोट भरिसां चीते जो ॻोठाणनि ते हमिलो। 8 ॼणा ज़ख़्मी। ॻोठाणनि मूजिबि चीतो भारत जे इलाइक़े राजस्थान मां आयो ऐं 2 ॻोठ सरंगवारी ऐं बुतारड़ो में ॻोठाणनि ते हमिलो कयो। ज़ख़्मियुनि में दिलीप, दोदो, निहाल, गाजी भील ऐं ॿिया शामिल। खूनखार चीतो झंग में मौजूदु जंगली जीवत खाते जे अमलदारनि खां रुख़ न वरितो। सिंध में सरकारी ज़मीननि ते ऑपरेशन जारी। डहरकी में नारो बाह ते ऑपरेशन दौरान केतिरा ई घर ड्राहे पट कया विया। बख्शापुर में BSP RD 151 वटि ऑपरेशन समें घर ड्राहे पट। घोटकी में रेलवे जी ज़मीन ते ऑपरेशन दौरान रहवासी घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। भिरियासिटी ऐं ॿियनि शहरनि में बि ऑपरेशन। सखर में रोड़ी केनाल ते ऑपरेशन दौरान अमले ते तशद्दुद जो 150 खां वधीक ॻोठाणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। धरणे केस में फंक्शनल लीग अॻवान समेत नारा केनाल जे 10 मुतासिरनि जी ज़मानत मंज़ूर। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हवाले थियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।